नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में सीउ जी लहर ईंदे ई खिप्रो जे शहरनि सीउ खां बचण जे लाइ खिप्रो जे मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻायल लुंडा बाज़ार जो रुख़ कयो, जिते गरम बूट, स्वेटर, जैकेट, जर्सियूं ख़रीद करे सीउ खां पंहिंजे जिस्म खे बचाए रहिया आहिनि। इन मौक़े ते खिप्रो जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त महांगाई अवाम जो जीण जंजाल करे छॾियो। असीं ग़रीब माण्हू वॾियुनि दुकाननि ते पंहिंजे बचनि जे लाइ सीउ खां बचण जे लाइ गरम कपिड़ा नथा ख़रीद करे सघूं। इन जे करे असीं सियारे जी मौसम में लुंडा बाज़ार ईंदा आहियूं ऐं गरम कपिड़ा ख़रीद कंदा आहियूं। लुंडा बाज़ार अॻे साल जी निस्बत हिन साल महांगो आहे, जॾहिं त दुकानदारनि जो चवणु त महांगाई सबबु असांखे अॻियां खां शयूं महांगियूं मिलनि थियूं, इन करे असां बि पंहिंजा रेट वधाए छॾिया आहिनि। इन मौक़े ते लुंडे बाज़ार जे दुकानदारनि जो चवणु त खिप्रे जे शहरनि जे लाइ ख़ुसूसी पैकेज भी रखियो वियो आहे त इन सीउ जे मौसम में लुंडे बाज़ार मां ख़रीदारी करियो ऐं पंहिंजे बचनि खे सीउ खां बचायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।